पाकिस्तान पारां भारत जी दिफ़ा वारे वज़ीर राजनाथ सिंह जे बयान जी मज़म्मत कई वई आहे। परॾेही खाते भारतीय दिफ़ा वारे वज़ीर जे तबसरे खे चुड़ ॾियारींदड़ करार ॾींदे मज़म्मत कई आहे। पाकिस्तान सरहद पार खां क़त्ल में भारत जे मुलवस हुजण जा रद्द न करण जोगा सबूत ॾिना हुआ। परॾेही वज़ारत जो चवणु आहे भारतीय हुकूमत चवे थी त हू पाकिस्तान में शहरियुनि खे गैर क़ानूनी क़त्ल करण लाइ तयार आहे। परॾेही वज़ारत जो चवणु आहे इन मां ज़ाहिर थिए थो त हू ॾोह मञी रहिया आहिनि। पाकिस्तान कंहिं बि अगराईअ ख़िलाफ़ पंहिंजी ख़ुदमुख़्तियारीअ जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़्म आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पारां भारत जे दिफ़ा वारे वज़ीर राजनाथ सिंह जे बयान जी मज़म्मत कई वई आहे। परॾेही खाते दिफ़ा वारी वज़ीर जे तबसरे खे चुड़ ॾियारींदड़ करार ॾींदे मज़म्मत कई आहे। पाकिस्तान सरहद पार खां क़त्ल में भारत जे मुलविस हुजण जा रद्द न करण जोगा सबूत ॾिना आहिनि। जॾहिं त भारतीय हुकूमत चवे थी त हू पाकिस्तान में शहरनि खे गैर क़ानूनी क़त्ल करण लाइ तयार आहे। उन मां ज़ाहिर थिए थो त हू ॾोह मञी रहिया आहिनि। परॾेही वज़ीर जो चवणु आहे पाकिस्तान कंहिं बि अगराई ख़िलाफ़ पंहिंजे ख़ुदमुख़्तियारी जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़्म आहे। परॾेही वज़ारत जो चवणु आहे पाकिस्तान पारां भारत जे दिफ़ा वारे वज़ीर राजनाथ सिंह जे बयान जी मज़म्मत कई वई आहे। परॾेही खाते भारतीय दिफ़ा वारे वज़ीर जे तबसरे खे चिड़ ॾियारींदड़ करार ॾींदे मज़म्मत कई आहे। पाकिस्तान सरहद पार खां क़त्ल में भारत जे मुलविस हुजण जा रद्द न करण जोगा सबूत ॾिना हुआ। परॾेही वज़ारत जो चवणु आहे भारतीय हुकूमत चवे थी त हू पाकिस्तान में शहरनि खे गैर क़ानूनी क़त्ल करण लाइ तयार आहे। इन मां ज़ाहिर थिए थो त हू ॾोह मञी रहिया आहिनि। परॾेही वज़ीर जो चवणु आहे।